अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श हुजनि तव्हां सां गॾु आहियां। अॼु असांजो नओं उनवान आहे ऐं अॼोको उनवान आहे सवाने हयात। सवाने हयात छाखे थो चइजे? सवाने हयात उनखे चयो वेंदो आहे, मिसाल जे तौर ते जॾहिं कंहिं ॿिए जी ज़िंदगीअ जे बारे में मुकमल किताब लिखिजे या उन जो जामियो ज़िक्र कजे, उनखे सवाने हयात चयो वेंदो आहे। सिंधी अदब में असांखे इन जा केतिरा ई उहिञाण मिलनि था जेके सवाने हयात जे मुतालिक़ आहिनि। मिसाल तौर ते अवाइली असांखे मीर अली शेर काने ठटवी जा जेको फ़ारसीअ में लिखियलु तोहफ़तुल कलाम आहे, उन में असांखे उहिञाण मिलनि था। असां इन करे था हिनखे सिंधीअ में आणियूं जो इन में केतिरा ई सिंधी आलिमनि, सिंधी शाइरनि ऐं सिंधी अदीबनि जा ऐं मुफ़क्किरनि जा जेको आहे सो सवाने हयात या ज़िक्र आयल आहे, जंहिंजे करे असां इनखे इन में आंदो आहे। ठीकु आहे, इहा ई शुरूआती असांजा तज़किरा जेके आहिनि उहे बि इन में अचनि था त इन्हनि जो ज़िक्र थियो ऐं उन में सवाने हयात अचे थी। ठीकु आहे, उनखां पोइ सिंधी अदब में इन जो वाधारो थियो, सुधारो थियो ऐं केतिरा ई जेको आहे सो किताब लिखिया विया ऐं केतिरा ई अलॻि अलॻि जेको आहे सो उन्हनि ते मज़मून लिखिया विया, उहे सवाने हयात में या सवाने ई अदब में ईंदा आहिनि। अहिड़ी रीति हिते कुझु जेको आहे सो मख़सूस ऐं अहम किताब लिखिया आहिनि। कोशिशि हूंदी त मां उहो किताब मुकमल कयां, ऐं छो त हिकु वीडियो में सभु जा सभु नथा थी सघनि। हे अॼु मुख़्तसिर रखिया आहिनि, उनखां पोइ ॿिए दफ़े हिननि खे मुकमल करण जी हर मुमकिन कोशिशि कबी इंशाअल्लाह। जेकॾहिं न बि त जेको आहे अव्हांखे इहो अंदाज़ो थियणु घुरिजे ऐं अंदाज़ो लॻाइणु घुरिजे त सवाने हयात छाखे थो चइजे ऐं सवाने हयात जा अहम किताब कहिड़ा आहिनि, ऐं उन्हनि जे मुतालिक़ असां खां सुवाल जेकॾहिं कयो वञे त असां उनजो जवाबु कीअं ॾींदासीं। ठीकु आहे, इन जे करे हीअ जेके कुझु चंद अहम किताब आहिनि मां उहे लिखिया आहिनि, उन्हनि जा अव्हांखे सिर्फ़ु मां नाला ॿुधाईंदुमि ऐं जेकॾहिं जिते ज़रूरत पई त उनजी वधीक ॼाण ॾिनी वेंदी। तोहफ़तुल कलाम मीर अली शेर काने ठटवीअ जो किताबु आहे, जंहिंमें असांखे सभ खां अवाइली शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ज़िक्र मिले थो, फ़ारसी में लिखियलु आहे। उनखां पोइ मक़ालतुल शुअरा ऐं तकमल मक़ालात इब्राहिम ख़लील जो आहे, जिन अरूज़ी शाइरनि जे मुतालिक़ असांखे केतिरनि में जेको ज़िक्र मिले थो। ठीकु आहे, उनखां पोइ कौड़ेमल चंदनमल जो असांखे मिले थो सामी जे सवाने हयात ते लिखियलु किताबु मिले थो। उनखां पोइ असां अॻिते हलूं था त अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मिर्ज़ा कलीज बेग जो असांखे लिखियलु मिले थो, जेको उन जो अंग्रेज़ी में पिणु साॻियो ई किताबु लिखियलु आहे। ठीकु आहे, उनखां पोइ फारूक आज़म मोहम्मद सालेह भट्टी हलाई जो ईस्वी 1952 में लिखियलु आहे, जंहिंमें हुन जेको आहे सो लिखियलु आहे, जंहिंमें हयात सवाने हयात ते मुकमल किताबु आहे। उनखां पोइ दुर नायाब उर्फ़ याद रिफ़्तगा मखदूम तालिबुल मौला जो किताबु आहे, जंहिंमें हुन लॻभॻि 217 शाइरनि जो तज़किरो कयो आहे ऐं उन शाइरीअ जो तज़किरो कयो आहे, शाइरनि जो ऐं शाइरी जो। हाणे इन करे हिनखे सवाने हयात में लिखियो वियो आहे जो उन में मुख़्तसिर उन्हनि जी ज़िंदगीअ जो अहवाल ॾिनल आहे, जंहिंजे करे हिनखे पूर्ण सवाने हयात में शामिलु कयो वियो आहे। तोणे जो हक़ीक़तनि ई शाइरनि जो तज़किरो आहे। आलिमनि जो आफ़्ताब ईस्वी 1961 में छपियो, जंहिंमें 38 मक़ाला आहिनि, ऐं हीअ किताबु जेको आहे डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊदपुट जी ज़िंदगीअ जे बारे में आहे, जेके मुख़्तलिफ़ आलिमनि, मुहक़िक़नि, अदीबनि उन ते मक़ाला लिखिया उन जे बारे में आहे। ऐं उनखां अलावा हीअ जेको किताबु सहेड़ियो उहो या मरतब कयो उहो सदस्य घरवारीअ ख़दीजा दाऊदपुट कयो आहे। उनखां पोइ असांखे केतिरा ई किताब मिलनि था। तज़किरा शहबाज़ 1964 में, उहे ॾींहं उहे शींहं अली मोहम्मद राशिदीअ जो किताबु आहे, जेको 3 जुल्दनि ते मुश्तमिल आहे। पहिरियों जुल्द 1966 में, ॿियो 1980 में ऐं टियों 1981 में शाया थियो। उनखां पोइ साईं GM सैयद जो जेको मशहूरु किताबु जनब गुज़ारियम जिनसी, जेके पिणु जेको आहे सो 2 जुल्दनि ते शामिलु आहे। पहिरियों जुल्द 1967 में ऐं ॿियों ईस्वी 1979 में शाया थियो आहे। इन खे गॾाए करे वरी जेको आहे सो रोशनीअ वारे पिणु छपायो आहे, जंहिंमें गॾाए करे जेका किताबु आहे इन में ॿिन्ही किताबुनि में गॾाए करे सियासी, समाजी, अदबी ऐं उन्हनि शख़्सियतुनि जो जेको ऐं पीर मुरीद में पीरी में जेके मुरीद आहिनि उन्हनि जो आलिमनि जो ज़िक्र आहे। 176 ॼणा थियनि था। उनखां पोइ मिस्किन जहान ख़ान खोसो ईस्वी 1967 में मोहम्मद बख़्श मजनू जेको लिखियो।
हाणे मिस्किन जहान ख़ान ख़ुशो हिकु आम माण्हू हुयो जेको समाजी सुधारक हुयो। उहो माण्हुनि खे जेको आहे सो दरख़्वास्तूं लिखी ॾींदो हुओ, कोर्ट वेंदो हुयो ऐं जेके बि अर्ज़ियूं हूंदियूं हुयूं उहे लिखी ॾींदो हुयो, जंहिंजे करे हुनजे किरदार ते हिकु आला अमलदार इहो किताबु लिखियो। उन खां पोइ माओ ज़ेतुंग जेको ईस्वी 1972 में रसूल बख्शपली जे पंहिंजो किताबु लिखियो, उन में बि ॿिनि हिसनि में विरहायल आहे, ज़िंदगीअ जे ॿिनि हिसनि ते विरहायल आहे, वर्ल्ड वॉर खां पहिरियों ऐं पोइ। ॿियो आहे सिंध जा सूरमा, साईं जी एम सैद जो किताबु, पुण ईस्वी 1974 में छपियो, पर इनखे केतिरनि मुतनाज़े आहे, केतिरा ई माण्हू उनखे कोन मञनि, छाकाणि त इन में साईं जी एम सैद सिंध जे उन्हनि सूरमनि खे शामिलु कयो आहे जिनखे असांजा केतिरा ई आम माण्हू मञण लाइ तयारु कोन हुआ, जेके खाॿी धुर जा आहिनि। उनखां अलावा आहे तज़किरे मुशाहिर सिंध, मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो अहम तरीन किताबु आहे जेको सिंधी अदबी बोर्ड पारां शाया थियलु आहे। इहो पहिरियों दफ़ो 1974 में, ॿियों दफ़ो 1985 में ऐं टियों जुल्द 1986 में छपियो ऐं 2022 में इहे टई जुल्द हिकु दफ़ो ॿीहर वरी सिंधी अदबी बोर्ड छपाए पधिरा कया आहिनि। उन खां पोइ आहे ग़ालिब जेको ईस्वी 1976 में प्रोफेसर एम मुजीब लिखियो आहे, जंहिंखे सिंधीअ में जेको तर्जुमो कयो आहे उहो वरी कयो आहे नारायण श्याम। नारायण श्याम हिंदुस्तान जो शाइर ऐं ग़ज़ल जो बहितरीनु शाइर आहे, जंहिं उन ओतिरी ख़ूबसूरती सां ई वरी जेको आहे सो तर्जुमो कयो आहे। अॻिते लहूं था त हू ॾोथी हू ॾींहं, जीअं साईं अली मोहम्मद शाह राशिदी साहिबु लिखियो, उहे ॾींहं उहे शींहं, वरी हू ॾोथी हो ॾींहं पीर हुसामुद्दीन शाह राशिदी साहिबु लिखियो जेको 1977 में छपियो ऐं इन में बि जेको आहे सो लाड़काणे जे अहम शख़्सियतुनि जो तज़किरो ऐं उनजे साम्हूं मुख़्तसिर तमाने ॾिनल आहे। असांजी आज़ादीअ जा अॻुवान ईस्वी 1980 में जी अल्लाना जो सवाने ही हयात किताबु आहे, जंहिंमें बि मुख़्तलिफ़ जेको आहे सो जेके आज़ादी अॻुवान आहिनि उन्हनि जो तज़किरो कयल आहे। वतन जी आज़ादीअ जो इमाम ईस्वी 1984 में PhD जी थीसिस आहे जेका सैयद महमूद शाह बुखारी लिखी आहे, पर उहा सवाने हयात ते मुश्तमिल आहे, जंहिंजे करे उनखे बि हिते सवाने हयात में मुक़ररु कयो आहे ऐं इहा सवाने हयात मौलाना ताज महमूद अमरोटीअ जे मुतलिक़ आहे। उनखां पोइ सवाने हयात में काज़ी अली अकबर दराज़ी जो किताबु आहे जेको 1985 में शाया थियो ऐं उहो अली मर्दां साहिबु लिखियो आहे, जंहिंमें बि कुल जेको आहे सो तक़रीबन 50 किताब जो आहे जो माण्हुनि ते किताब लिखिया आहिनि काली अकबर दराज़ीअ ते। ठीकु आहे। उनखां पोइ गांधी किताबु जेको आहे उहो अहम किताबु आहे, सवाने हयात जो जेको लुई फिशर लिखियो हुयो, जंहिंखे सिंधीअ में तर्जुमो डॉक्टर नजम अब्बासीअ कयो आहे। मुंहिंजो भाउ फातिमा जिनाह जो किताबु लिखियलु आहे, जंहिंखे शेख अज़ीज़ सिंधीअ में तर्जुमो कयो। जहिड़ा गुल गुलाब जा ग़ुलाम रब्बानी आगरे जो अहम तरीन जेको आहे सो सवाने ही किताबु आहे, जंहिंमें हुन पहिरें जुल्द में 7 ऐं ॿिएं जुल्द में 17 शख़्सियतुनि जो ज़िंदगीअ जो अहवालु ॾिनो आहे ऐं हिन जेको आहे सो ज़िंदगीअ जो अहवालु ॾिनो आहे उहो ॿिनि मुख़्तलिफ़ ऐं अदबी लिहाज़ खां ॾिनो आहे। जॾहिं हुन में लिखे थो त हुनजी सॼी ज़िंदगीअ जा ज़ाविया ऐं हुन में जेको पढ़ण में एॾो त सुरूर ऐं मज़ो ईंदो आहे जो ख़बर पवंदी आहे त कंहिंजी ज़िंदगीअ जे हालातनि खे असां अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं ऐं इहो ई फ़न हूंदो आहे त असां जॾहिं कंहिं ॿिए जी ज़िंदगीअ जे बारे में लिखूं था त हुनखे अहिड़ो त टेक्निकल करे लिखूं जो पढ़ंदड़ हुन मां कॾहिं बि बोर ऐं इहो बोरियत महसूसु न करे ऐं इहो न सम्झे त मां हिन मंझां बोर थी रहियो आहियां ऐं हिन में मज़ो नथो अचे। इन ई किताब में संदसि जेको मुक़दमो लिखियलु आहे उहो 111 सफ़नि ते लिखियलु आहे ऐं उहो जग मशहूरु मुक़दमो आहे, जंहिंमें हुन पंहिंजे सॼे इल्मु अदब खे में पलटियो आहे। जॾहिं असां पढ़ूं था असां सम्झ में अचे थी त दुनिया जे इल्मु अदब में कीअं तब्दीली आई आहे ऐं इंसानी सोच में फ़िक्र में कीअं तब्दीली अचे थी ऐं इंसानु कीअं तब्दील थिए थो, पहिरियों छा हूंदो आहे पोइ छा हूंदो आहे, उनजे ज़हन में कहिड़ी कशमकश हलंदी आहे ऐं उहो पंहिंजे ज़हन खे कीअं वठी अॻिते हले थो, इहो सॼो ज़िक्र हिन संदसि किताब में थियलु आहे। उनखां पोइ असां हलूं था त केतिरा ई ॿिया किताब अहम शामिलु आहिनि। मिसाल जो सूरदास जो किताबु आहे जेको गोवर्धन महबूबाणीअ तर्जुमो कयो, प्रेम तुंहिंजा पार शहीद मोहम्मद फाज़िल राहू जो किताबु लिखियलु आहे, जंहिंजो मुरतब जेको आहे अब्दुल्ला मल्लाह आहे, जंहिंमें उन में जा केतिरा ई तक़रीरूं मक़ाला ऐं मज़मून शामिलु आहिनि। इन खां अलावा ॿिया केतिरा ई जेको आहे सो सवाने ही अदब ते किताब लिखियलु आहिनि। इनशा अल्लाह जेकॾहिं
वक़्तु मिलियो त ज़रूरु उन्हनि जी बि जेको लिस्ट तयारु करे अव्हांजे साम्हूं पेश कई वेंदी। ही तकड़ में इन करे असां कयूं था जीअं अव्हांजा इंटरव्यू हाणे शुरू थी चुका आहिनि, उन्हनि इंटरव्यू में अव्हां खां अहिड़ा सवाल थी सघनि था जंहिंजे करे मां हर मुमकिन कोशिशि करे जल्दी कयां थो। थोड़ी देरि खां पोइ इनशाअल्लाह अव्हांखे जेके कल्ह सवाल पुछिया विया आहिनि 23 अक्टूबर ते, उन्हनि जा पिणु जेको आहे सो वीडियो हिकु ठाहे करे अपलोड कई वेंदी इनशाअल्लाह। अल्लाह हाफ़िज़।